हिंगोर जहाँ ख़बर शामिल कंदासीं त NA 203 जे पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार पीर सैयद फज़ल अली शाह जीलानी PS 29 जे उम्मीदवार शिराज शौकत राजपर UC रसूलाबाद जे ॻोठ ग़ुलाम अकबर लाशारी चूंड मुहिम जे सिलसिले में गॾिजाणी खे ख़िताब कंदे चयो आहे त 8 फरवरी ते 83 जी इलेक्शन जहिड़ो रिज़ल्ट मिलंदो। मुख़ालिफ़त सिर्फ़ तनक़ीद करण में रुधल आहिनि। असां अवाम जी अॻु बि ख़िदमत कई आहे ऐं चूंडुनि में कामयाब थिए ख़िदमत कंदासूं। हुननि चयो त PP अवामी पार्टी आहे ऐं PP जो पाड़ू अवाम में खुतल आहिनि। असां अवामी सियासत कई आहे। हुननि चयो त सिंध में PP वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदी ऐं मुल्क जे ॿियनि सूबनि में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थींदा ऐं मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। तक़रीब में GD अॻवान मीर मोहम्मद लाशारी, उस्ताद मोहम्मद पंजल लाशारी, ग़ुलाम मोहम्मद पंहिंजे बिरादरी ऐं साथियुनि सां गॾिजी पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। तक़रीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान सरदार ज़हीर ख़ान हाजाणो, ग़ुलाम अब्बास कुबर, आशिक़ हुसैन राजपर, गदा हुसैन सहतो, अब्बास राजपर, ज़मीर हुसैन छाणे ॿियनि शिरकत कई।